हर शइ में फ़र्क़ु अचे वियो आहे। पेमेंट्स में अचे वियो आहे ऐं ॿी ॻाल्हि रवैयनि में अचे वियो आहे। जंहिंखे पैंट शर्ट पातल आहे छोकिरीअ खे डाई थियल आहे उनखे स्क्रीन हाणे घणो थी फोकस करे। बाक़ी जेके असां ज़ाहिरी ॻाल्हि असां उहे मज़दूर माण्हू शायदि इहो आहे त हिते असां वटि घणी गुरबत आहे उते वरी न आहे। हाल सुणावा दिलदार परी परी जॾहिं माण्हूअ जी शादी थींदी आहे माना पसंदि वारे शख़्स सां त सॼी दुनिया ईअं लॻंदो आहे त गाना हेॾां था हलनि म्यूज़िक होॾां थी हले। लव मैरिज अरेंज थींदे 6 महीना रुॻी लॻंदा अथव। इहो प्यार मुहबत सभु कूड़ अथव। त जहिड़ा तौर त मां मशहूरु आहियां उहो तव्हां मुंहिंजे घर वारे खे ई पुछंदो चवंदो हिन जहिड़ी शातिर न कॾहिं ॼाई हूंदी। तपाईंदो मूंखे त पोइ आउं जहिड़ो कबी आहियां। पंहिंजी बर्बादी आहे साल यादि त न रखजनि पर तव्हां ख़ुशि आहे ख़ुशि थियनि। पंहिंजो ईअं सम्झो घर कुर्बान करे छॾिया, ज़िंदगियूं ॾेई छॾियूं, ख़ुशियूं ॾेई छॾियूं, कॾहिं पंहिंजे पसंदि जी शादी न कजे। जेको माइट चवनि वा न उअं ई कयो। अच्छा तव्हां जॾहिं मीडिया में इन थिया हुआ उन दौर ऐं हिन दौर में छा फ़र्क़ु आहे? वॾो फ़र्क़ु अचे वियो आहे, वॾो ज़मीन आसमान जो। ऐं अॻिते हली त अञा फ़र्क़ु ईंदो। छा पेमेंट्स में फ़र्क़ु अची वियो आहे या वरी जेको अॼुकल्ह कमु हले पियो उन में फ़र्क़ु अची वियो आहे? हर शइ में फ़र्क़ु अचे वियो आहे। पेमेंट्स में अचे वियो आहे ऐं ॿी ॻाल्हि रवैयनि में अचे वियो आहे। परी जेके डायरेक्टर असांखे चवंदा त हे असांजे ड्रामनि में हुजनि उहे ई चवनि था त बाबा हाणे थोरी माना पाण खे साई ॾियो, ईअं था कनि। काफ़ी इशूज़ थी विया आहिनि। वॾो माना ॾींहं राति जो फ़र्क़ु अची वियो आहे। हाणे माना मॉडर्न जेको दौरु आहे न उहो घणो अची वियो आहे। जंहिंखे पैंट शर्ट पातल आहे छोकिरीअ खे डाई थियल आहे ऐं हील ते सैंडल आहे माना उनखे स्क्रीन हाणे घणो थी फोकस करे। बाक़ी जेके असां ज़ाहिरी ॻाल्हि असां उहे मज़दूर माण्हू कमायूं त खाऊं न त स्क्रीन ते असां घणो डिपेंड कंदा आहियूं। अच्छा उर्दू मीडिया जेको आहे उहा ॾींहों ॾींहुं अपग्रेड थींदी थी वञे, पोइ चाहे पेमेंट्स हुजे या टेक्निकल हवाले सां हुजे या क्वालिटी जे हिसाब सां, पर असां सिंधी मीडिया छो ॾींहों ॾींहुं पोइते था थियूं? उहा मूंखे बि अॼु ॾींहं ताईं ॻाल्हि सम्झ में न आई। मां 2-3 दफ़ा उर्दू मीडिया में वञण जी कोशिशि कई हुई। मां उते ॾिठो त मुंहिंजो त माना हे जेको होश आहे उॾी वियो। उते पर डे एतिरी हुई, असां जेको सॼो महीनो हिते लोड़ींदा आहियूं त उते पर डे जे हिसाब सां ऐं उन खां अलावा कपिड़ो लटो जेको बि खाधे पीते जो ख़र्च सभु जो पाण अरेंज कंदा आहिनि। मूंखे हैरत थी। शायदि इहो आहे त हिते असां वटि घणी गुरबत आहे उते वरी न आहे। अच्छा तव्हां ते कुझु इल्ज़ाम बि आहिनि त तव्हां जहिड़ा ॾाढा कंदा आहियो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जहिड़ा तौर त मां मशहूरु आहियां उहो तव्हां मुंहिंजे घर वारे खे ई पुछंदो चवंदो हिन जहिड़ी शातिर न कॾहिं ॼाई हूंदी। जहिड़ा माना मुंहिंजो नेचर इहो अथव जेसीं ताईं तव्हां माना मूंखे तपाईंदव न तेसीं ताईं आउं सही हूंदमि। हाणे तपाईंदव मूंखे त पोइ आउं जहिड़ो कबी आहियां। बाक़ी हूअं मां न आहियां कंदी, ख़ाली पीली जहिड़ो न आहियां कंदी। अच्छा जहिड़ो कंदे वक़्तु इहो सोचींदा आहियो त मां हिन सां जहिड़ो त कयां थी, ईअं न त हे मूंखे न मारे छॾे, छो जो तव्हां त हुन सां विड़ी न सघंदा। थोरो डपु लॻंदो आहे तव्हांखे जहिड़ो कंदे वक़्तु? पर इहो फील न थींदो, पर हाणे फील थिए थो। हाणे जॾहिं चवंदा आहिनि न त पंहिंजे पेर ते कुआड़ो लॻंदो आहे त पोइ ख़बर पवंदी आहे। हाणे फील थिए थो त बाबा हिते त जहिड़ो करणु ॼण पंहिंजे पाण खे नुक़सान में विझणु आहे। उन्हनि जो कुझु बि न बिगड़ंदो, असां नुक़सान में अची वेंदासीं। इहो हाणे थो फील थिए। अच्छा तव्हां घणा भेण भाइर आहियो? असां 4 भाइर भेनरूं आहियूं। तव्हांजी शादी कॾहिं थी? असांजी शादी पंहिंजी बर्बादी आहे साल यादि त न रखजनि पर तव्हां ख़ुशि आहे ख़ुशि थियनि त 2012 में थी हुई। अच्छा माशाल्लाह तव्हांखे हिकिड़ो नंढो बि आहे? असद अली जंहिंजो नालो आहे। हाणे कीअं पई गुज़रे तव्हांजी ज़िंदगी? बसि सही ज़िंदगी। पहिरीं त चवंदा आहिनि त पहिरीं जॾहिं माण्हूअ जी शादी थींदी आहे माना पसंदि वारे शख़्स सां त सॼी दुनिया ईअं लॻंदो आहे त गाना हेॾां था हलनि म्यूज़िक होॾां थी हले।
माना सॼो मुल्क कोहमरी ज़ाहिर तव्हांखे थींदो आहे, ईअं सम्झंदो आहे त सभु कुझु सरंगीन हर शइ जे न हूंदी आहे। ऐं ख़बर 6 महीननि खां पोइ पवंदी आहे, जेके छोकिरा ऐं छोकिरियूं ॾिसनि था मूंखे त 6 महीननि खां पोइ त ख़बर पवंदी आहे असलियत जी त बाबा ई त ईअं ई अथव। लव मैरिज अरेंज थींदे 6 महीना रुॻी लॻंदा अथव। इहो प्यार मुहबत सभु कूड़ अथव। मां वेठी आहियां, वाइदा सभु कूड़ अथव। इन खां भलो आहे मुंहिंजे थ्रू अगरि जे केरु पैगाम त कॾहिं पंहिंजे पसंदि जी शादी न कजो, जेको माइट चवनि न उअं ई कयो। अच्छा, ये जेका कोरोना जी वबा आई हुई उन में तव्हांखे केतिरो नुक़सानु पहुतो, केतिरा मुतासिर थिया हो तव्हां? वॾी मुंहिंजी छा, काफ़ी अदाकारनि जी लेजेंड्स जेके आहिनि असांजा अदाकार, उन्हनि खे इहा बीमारी जे नज़र अचे न, असां हिनखे बूटणी भॼाए छॾियूं पर असांखे नज़र नथी अचे। चवनि था बीमारीअ खे बीमारी नज़र न ईंदी। सो अलाह माफ़ी ॾे, आहे त इंटरनेशनल वबा, पूरी दुनिया लोड़ियो आहे। हाणे इहा कॾहिं थी वञे, वापसि वञे, पर निभागीअ खे चवंदा वापसि जे नथी वञी त दुनिया ई छॾे वञे, सुकून ॾे असांखे। ॾाढो लॉस पियो आहे। जेके चैनल तव्हां पाण, असांजा सिंधी 5 चैनल आहिनि, हिन ताईं 6 मां ॻणिया न आहिनि, के वेब ते आहिनि, के स्क्रीन ते आहिनि, उन्हनि ते ई घणो फ़र्क़ु पियो आहे। शोज़ उन्हनि जा हलंदा काफ़ी, हाणे इन जे करे बसि हर कमु ठप थी वियो आहे। अच्छा, कोरोना जे टाइम तव्हांजी कंहिं हेल्प कई या वरी जेके हेॾी तंज़ीमूं आहिनि अदाकारनि लाइ उन्हनि मां तव्हांजी कंहिं हेल्प कई? छो जो कोरोना में त सभु कुझु बंदि हुयो, आर्टिस्ट जे लाइ कमु बि बंदि हुयो, तव्हांजी कंहिं हेल्प कई उन टाइम? न न न न मूंसां कंहिं राब्तो। हा, जेके कोरोना जॾहिं नई आई हुई त काफ़ी असांजे अदाकारनि जूं तंज़ीमूं ठहियल हूंदियूं आहिनि, उन्हनि छा कयो हो, या चैनलनि, मां कूड़ न ॻाल्हाईंदमि तव्हांजे हिन वीडियो, चैनलनि पंहिंजे ख़र्च मां ऐं उन्हनि तंज़ीमुनि असां आर्टिस्टनि खे कुझु सपोर्ट ॾिनी हुई, जेका हूंदी आहे कुझु सपोर्ट मां तव्हां सम्झी सघो था त इहो असांखे, असां तव्हां सां गॾु आहियूं बाबा, अकेला न आहियो तव्हां। उन खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे केरु केतिरो कंहिंखे खाराईंदो। सिंधी मीडिया में तव्हांजो फेवरेट अदाकार केरु आहे ऐं फीमेल एक्ट्रेस केरु आहे? उर्दू मीडिया जो बि ॿुधाइजो त उन में बि तव्हांजो फेवरेट केरु आहे? हर उहो अदाकार फेवरेट आहे जंहिंमां असांखे कुझु न कुझु सिखण जो मिले। हाणे जेके असांजा लेजेंड्स आहिनि, जीअं असद कुरैशी साहब आहिनि, आपा शबीर आहे, नसरीन नाज़ आहे, हैदर कादरी आहे, ऐं हुसैन कादरी साहब हुयो, असद कुरैशी साहब आहे, मीर मोहम्मद लाखवा, इहे उहे शख़्सियतूं अथव। ॾाढा घणा नाला आहिनि, शमा सिंधी आहे, शमा मंगी आहे, इलाही आर्टिस्ट आहिनि, लेजेंड्स आहिनि, जिन हिन स्क्रीन ते माना पंहिंजो ईअं सम्झो घर क़ुर्बान करे छॾिया, ज़िंदगियूं ॾेई छॾियूं, ख़ुशियूं ॾेई छॾियूं, त असां उन्हनि मां सिखंदा आहियूं। सिंधी मीडिया में तव्हांजो फेवरेट सिंगर केरु आहे? सभु सिंगर फेवरेट आहिनि, जिन जो गानो मूंखे वणे। ऐं जेके हाणे नवां टैलेंट आया आहिनि उन्हनि में पुछो न मूंखां फेवरेट केरु आहिनि। हाणे मां घर वेठी आहियां त जंहिंजा वीडियो ॾिसंदी आहियां, जंहिंजा टीवियुनि ते कम ॾिसंदी आहियां, उन में मूंखे ख़ुशी थींदी आहे, एंटरटेन थींदी आहियां। इहो अथव अली गुल, सोराब सुमरो, इन जा वीडियोज़। ऐं ॿियो अथव नओं छोकिरो आयो आहे मुसविर आशारी, मासी मोरा जे तौरु मशहूरु आहे, उन में टैलेंट आहे बाक़ाइदा। हालांकि हू को अदाकार न आहे, पर हुन प्रॉपर तरीक़े सां दुनिया जे अॻियां पाण खे, जे मां उनखे मञींदी आहियां त टैलेंट जेको चइबो आहे उन में टैलेंट आहे, उन में टैलेंट आहे। ऐं मां उनखे यूट्यूब जे थ्रू ऐं स्क्रीन जे थ्रू बि उनखे ॾिसंदी आहियां, प्रोग्राम उनजा एंटरटेन थींदी आहियां। गामो आहे, शेर दिल आहे, हैदर कादरी आहे, या जेके जेके असांजा यूट्यूब ते आहिनि यूट्यूबर सिंधी, मां उन्हनि खे प्रोमोट बि कंदी आहियां ऐं उन्हनि जा चैनल बि मां ॾिसंदी आहियां, ख़ुशि थींदी आहियां ॾाढो। ऐं ज़ाकिर शेख बि आहे, इहो बि असांजे, इहो इनखे बि 2-3 साल थिया आहिनि, पर हिकिड़ो चवंदा आहिनि न त टैलेंट ॾिसजे, त हिन बि ॾिसो न किरदारु करे थो, महिनत करे थो पंहिंजे बच्चनि जे करे। सो इहे सभई असांजा हिन क़ाबिल तारीफ़ आहिनि। अच्छा, अॼुकल्ह हिकिड़ो नओं ट्रेंड शुरू थी वियो आहे, जिन माण्हुनि खे एक्टिंग अचे बि कोन थी, जेके सफ़ा नवां आहिनि, उहे बि सीनियर आर्टिस्टनि ते तनक़ीद था कनि, उन्हनि ते तबसरा था कनि। इन हवाले सां छा चवणु चाहींदव? बाबा उन्हनि खे ख़बर पए न त सीनियर अदाकारनि
छा विञायो आहे, छा कुर्बान कयो आहे न, त हू त मां त चवां थी फेसबुक जो आईडियूं डीएक्टिव करे भॼी वञनि। जेको असां तव्हां सम्झी सघो था सीनियर थियणु, सोच मां 8 साल एॾी महिनत कई आहे त मूंखे त हुननि त 10 12 30 40 साल स्क्रीन खे ॾिना हूंदा त हुननि केॾियूं कुर्बानी ॾिनियूं हूंदियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुननि जे घर में बि हेठि मथां पतींदी हूंदी ऐं ज़िंदगी मौत आहे, काफ़ी उलझनियूं थियूं थियनि। उनजे बावजूद बि हुननि प्रोफेशनल तौरु कमु कयो आहे ऐं ग़लति था कनि उहे छोकिरा ऐं छोकिरियूं जे सीनियर अदाकार आहिनि, उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाइण, उन्हनि खे कोई हक़ न आहे ऐं उन्हनि जी सिहत ते फ़र्क़ु बि न पवंदो। हाणे तव्हां पाण ॾिसो इमरान ख़ान खे, साईं मुराद अली शाह खे केतिरा माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि पर हुननि जी कुझु कन ते जूं बि न आहे फिरंदी। सो इहो हो बि जेके सीनियर अदाकार आहिनि उहे सम्झी वेंदा आहिनि, हो खामखा पंहिंजो टाइम छोकिरा ऐं छोकिरियूं वेस्ट कंदा आहिनि। अब रूबीअ नाले छो थो चई, रूबीअ नालो पुछी न मूंखां छो मुंहिंजो पोयां पियो आहे। गम अज़ान थी वेठे, गम कहिड़ो टुंगणो आहे, चितो त एॾो कयो अथई मूंखे, एॾो कयो अथई।